अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रसूल वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रसूल व खातमिल अंबिया अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वसारिऊ इला मग़फ़िरतिम मिर रब्बिकुम व जन्नतिन अर्ज़ुहस समावातु वल अर्ज़ उइद्दत लिल मुत्तक़ीन सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह से फरमायो वसारिऊ कोशिश कयो वसारिऊ मेहनत कयो इला मग़फ़िरतिम मिर रब्बिकुम रब फरमायो पहिरें नंबर ते कोशिश कयो त असांजो रब असांजा गुनाह माफ़ करे। पहिरें नंबर ते मुसलमान खे हिन दुनिया जे जहान में इहा कोशिश करनी आहे त दुनिया जो जहान छॾिया त पंहिंजा गुनाह माफ़ कराए पोइ छॾिया। तव्हां ई असांजो अक़ीदो आहे त असांजो नबी गुनाहनि खां पाक गुनाहनि खां मासूम नबी गुनाह जो इरादो भी न कंदो आहे। असांखे हुकुम आहे त तव्हां गुनाह जे वेझो न वञो पर हुते गुनाह खे हुकुम आहे त मुंहिंजे नबी जे वेझो बि न वञा। इन जे बावजूद हदीस पाक में चए थो नबी साईं रोज़ानो 70 दफ़ा इस्तिग़फ़ार कंदा हुआ। इहो इन उम्मत के सबक आहे। मुंहिंजा उम्मतियो गुनाह हुजे या न हुजे पर तौबा वारी तस्बीह हमेशा हले पई। ज़रूरी न आहे त गुनाह कजे त पोइ तौबा कजे। तौबा जा ॿिया बि केतिरा ई फ़ाइदा। जिया कुरान मजीद में अल्लाह से फरमायो फकुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ्फारा। रब फरमायो जेकर तौबा कंदव माफ़ी वठंदव इस्तिग़फ़ार कंदव त पहिरियों फ़ाइदो इहो थींदो जो मां रब तव्हांजा गुनाह माफ़ कंदुसि। वयुरसिलिस समाअ अलैकुम मिदरारा
फरमाई ॿियो तौबा जो फ़ाइदो इहो थींदो जेकर तौबा कंदो माफ़ी वठंदो मां रब मुसलसल रहमतुनि जा मींहं बि वसाईंदुसि। न वाहन जी ज़रूरत न शाखुनि जी ज़रूरत न कड़ियनि जी ज़रूरत न ढल जी ज़रूरत न आबियाने न उश्र जी ज़रूरत न यूरिया भांग जी ज़रूरत न इंगरो जी ज़रूरत बस हर काए बिज छटे अचो रुगो तौबा पिया कयो माफ़ी पिया वठो जॾहिं बि फ़सुल खे पाणी जी ज़रूरत मां रहमत जो मींहुं वसाए छॾियो। वयुमदिदकुम बिअमवालिन व बनीन फरमाई टियों फ़ाइदो तौबा जो इहो थींदो जेकर माफ़ी वठंदो त मां रब माल बि वधाए ॾींदोसांव त औलाद बि वधाए ॾींदोसांव। सिंधी में चवंदा आहिनि खीर पुट जाम थी वेंदव। मां हिन साल हज ते वियुसि उते हिकिड़ो दोस्त मिलियो चईं 3 महीना थिया आहिनि बेरोज़गार वेठो आहियां 5 लख वीज़ा ते ख़र्च करे हिते आयो आहियां परेशानी आहे। मां चयो यार असां पंहिंजा मसइला हल कराइण जे लाइ हिते आया आहियूं तूं वरी हिते बि परेशान। वञ वञी तौबा कर इस्तिग़फ़ार कर। रब क़ुरान में फरमायो आहे तौबा कंदो माफ़ी वठंदो त माल बि ॾींदोसांव त औलाद बि ॾींदोसांव। पर ॾींहुं 100 दफ़ा इस्तिग़फ़ार कई ॿिए ॾींहुं 500 दफ़ा टे ॾींहुं 1000 दफ़ा चौथे ॾींहुं 2000 दफ़ा चईं राति निंड कान कयमि। 5 ॾींहुं मक्की साहब जे दर्स में मिलियो चईं इस्तिग़फ़ार रंग लातो मिना में रोज़गार मिली वियो। मुजरब वज़ीफ़ा औलाद न थिए तौबा कयो इस्तिग़फ़ार कयो इंशाअल्लाह रब औलाद ॾींदो। वयजअल लकुम जन्नातिन वयजअल लकुम अनहारा। चौथो फ़ाइदो तौबा जो थींदो रब फरमायो तव्हां माफ़ी वठंदव तौबा कंदव मां रब दुनिया बि आबाद कंदोसांव त आख़िरत बि आबाद कंदोसांव। ॿई जहान भला थी वेंदव। सुम्हण को मामूल बनाए सुबुह जो 100 दफ़ा इस्तिग़फ़ार रात जो सुम्हे तो 100 दफ़ा इस्तिग़फ़ार। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो वयाफू अन कसीर फरमाई केतरा गुनाह तमारा बगैर तौबा जे माफ़ तो करे छॾियां। नमाज़ी वुज़ू तो करे हदीस में चे तो मुंह तो धोए त मुंह जा गुनाह ख़त्म हथ तो धोए त हथनि जा गुनाह ख़त्म पेर तो धोए त पेरनि जा गुनाह ख़त्म। जॾहिं ही नमाज़ी वुज़ू करे मस्जिद ॾे थो अचे हिक विख तो खणे 10 नेकियूं थियूं लिखजनि 10 गुनाह था माफ़ थियनि 10 दर्जा था जन्नत में बुलंद थियनि। जॾहिं ही नमाज़ी मस्जिद में अची नमाज जी नियत करे तकबीर तहरीम तो चवे अल्लाहु अकबर रब फरिश्तन के फरमाए तो फरिश्तो तव्हां गवाह हुजो अज इन मुंहिंजी आॾो पंहिंजा हथियार फिटा कया आहिनि हथ मथे खणी करे तस्लीम थियो आहे फजर खां वठी ज़ोहर ताईं जेके गुनाह कई मां रब माफ़ करे छॾिया। केतिरा गुनाह ईअं माफ़ था थी अखियुनि जा गुनाह थियंदा आहिनि ओचितो खां औरत ते नज़र पइजी वई अखियुनि जा गुनाह राग जो आवाज़ ॿुधण में आयो कननि जा गुनाह केतिरनि केवलनि मकोड़नि खे लताड़ियूं पिया अचूं पेरनि जा गुनाह इहे गुनाह त रब नमाज़ पढ़ण जी करे वुज़ू करण जे करे माफ़ थो करे छॾे। अल्लाह से फरमायो वसारिऊ इला मग़फ़िरतिन मिर रब्बिकुम मरणो ज़रूर आहे मौत ज़रूर अल्लाह से फरमायो मूं ॾे ईंदव ज़रूर। ऐं यादि रखो मुसलमानो किन खे मौत डोड़ाईंदो आहे किन खे मौत
डुगाए डुगाए मारी दुआ किंजिला मौत इस्तकबाल कंदो आ किंजिला मौत हिफाजत बख्जी करे ईंदो आ। बाबा पुलिस है नी पुलिस पुलिस चोरन जे पोयां भी लगंदी आ आलिम नहीं वजीरन जे पोयां भी पुलिस डोगंदी आ। आया न राशिद साहब ईंदो आ तो पुलिस अॻियां पोयां डोगंदी आ। को सरदार को वजीर को MP साहब ईंदो आ तो पुलिस उन जे पोयां भी डोगंदी आ चोरन जे पोयां भी डोगंदी आ। पर चोरन के पकड़न जी ला चोरन के बधण जी ला चोरन के सजा ॾियण जी ला डोगंदी आ। पर आलिम नहीं वजीरन जे हिफाजत जे ला उन्हनि जे इस्तकबाल जे ला डोगंदी आ। मौत भी ईअं अथव बेनमाज़न जे पोयां बेदीरल फाजिरल फासिकल मुशरिकन जे पोयां भी मौत डोगे थो। निमाज़न दीनदारन मुवाहिदन आलिमन ऐं सालिहन जे पोयां भी मौत डोगे थो। पर हुननि खे सज़ा ॾियण जे लाइ डोगे थो हिननि नेकनि जी हिफ़ाज़त जे लाइ हिननि जे इस्तक़बाल जे लाइ मौत डोगे थो। इन जे करे उलमा फरमाइनि था किन जे लाइ मौत ज़हर खां वधीक कौड़ो आहे किन जे लाइ मौत माखीअ खां वधीक मिठो आहे। संख्यो कातिल ज़हर आहे जेकर कचो केरु खाईंदो त आंड्राई कटिजी वेंदसि जिगर गुर्दा फाटी पवंदसि उते जो उते वञी ज़ुबान ॿाहिरि निकिरींदसि हमराह वियो। पर जेकर इन संख्य के का हकीम साहब जा हथ लगा छेड़न जी बाहि में इन के पचाए करे नुस्खो तैयार कई तो सागो संख्यो ताक़तवर नुस्खो बणिजी वेंदो। कुराड़ो खाईंदो जवान थी वेंदो बीमार खाईंदो तो तंदुरुस्त थी पवंदो। तो मौत भी ईअं अथव किन जे लाइ संख्यो कच्चो संख्यो आहे ज़हर कातिल आहे किन जे लाइ ताक़तवर नुस्खो आहे। जहिड़ा अमल आहिनि हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिकिड़ी क़ब्र वटां गुज़रियो हुनखे जीअं कुंभेज़न लाइ उथी अलाह जो हुकुम सां ईसा अलैहिस्सलाम जो मौजज़ो मौलनि खे ज़िंदा अमराव थी वियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमा ॾे हवाल मौत जो चई साईं 700 साल गुज़री चुका आहिनि मूंखे मरंदे पर अॼु तव्हां मूंखे उथारियो आहे उहा मौत वारी कोड़ान ऐं ज़हर अञा ताईं मुंहिंजे निड़ीअ मां नथो वञे। हिन माज़ी जंहिं महिल मरे थो न क़ुरान थो फरमा अल्लज़ीन ततवफ़्फ़ाहुमुल मलाइकतु तय्यबीन यक़ूलून सलामुन अलैकुम उदख़ुलुल जन्नह। ही नमाज़ी ही दीनदार ही मुवाहिद ही आलिम ही सालिह जंहिं महिल वफ़ात थो करे क़ुरान थो फरमा मौत जा मलाइका अचनि था जन्नत मां ख़ुशबूदार रुमाल खणी ख़ूबसूरत सोना चोॾीअ जे चंड वांगुरु चिमकनि था। अचण सां ई अचे न यार खे मुबारक था ॾियनि चवनि था अस्सलामु अलैकुम यार तो ते रब जूं रहमतूं ऐं बरकतूं हुजनि। अञा जहिड़ो अॻे ई हुनखे मुबारक सलाम इस्तक़बाल था कनि। उदख़ुलुल जन्नह अचण सां ई हिनखे चवनि था घबरा न परेशान थियण जी काई ज़रूरत कान्हे का जंहिं यार जे तूं इंतज़ार में थधे पाणीअ सां वुज़ू कंदे सख़्तु गर्मीअ में रोज़ा रखंदे त मुंहिंजो यार मूंखां राज़ी थिए पंहिंजो पाण खे कुतर वांगुरु गबा गबा कराई मुबारक हुजई उदख़ुलुल जन्नत तुंहिंजे मरण जी देर आहे जन्नत में पहुचण में देर कान्हे बसि। पोइ रुमाल ईअं था रखनि हुनजो रूह ईअं थो निकिरे जीअं अटे मां वार निकिरी वियो।
नमाज़न के भी मलाइका मारन था, बेनमाज़न के भी मलाइका मारन था, बेदीनन फाजरन नहीं, फासिकन मुशरिकन नहीं, काफिरन वट भी मौत जा मलाइका चंदा। इन्नल्लज़ीन तवफ़्फ़ाहुमुल मलाइकतु ज़ालिमी अनफुसिहिम फ़अल्क़वुस्सलम मा कुन्ना नामल मिन सू बला इन्नल्लाह अलीमुम बिमा कुन्तुम तअमलून फदखुलू अबवाब जहन्नम। हिननि वटि चंदा मलाइका बदसूरत डोईअ जेतिरा उन्हनि जा ॾंद लोई गुर्ज़ उन्हनि जे हथनि में, नीरियूं ऐं सायूं अखियूं उन्हनि जूं, कावड़ हो जेके पंहिंजे नफ़्स सां ज़ुल्म था कनि उन्हनि वटि मलाइका चंदा। वो सलाम वलाम कोन था वराइनि, बसि पोइ चवंदा हलिया, पोइ हिन जी तयारी हुजे त रूह निकिरे न, पोइ हिन जो रूह पियो थो लिके। जीअं पिंजरे में पखी हुजे, ॿाहिरों बिल्लो विहारियोसि, इहो पखी ॿाहिरि निकिरंदो, सम्झंदो त ॿाहिरि निकिरंदो त इहो मुंडी खाई छॾींदो, आंडा गुंडा कढी छॾींदो। पोइ हिन जो रूह बि हिन जे जिस्म में पियो थो लिके। पोइ उन्हनि लोही गुर्ज़नि सां छिकनि था, पेरनि वरी गोॾनि में लिकी थो वञे, वरी गोॾनि खां छिकनि था, वरी चेल में लिकी थो वञे, वरी चेल खां छिकनि था, वरी निड़ीअ में लिकी थो वञे। कुरान तो फरमा वन्नाज़िआत गरक़ा, पोइ जीअं कंडनि वारी काठी कप में विझबी आहे त कप खे रोड़ींदी ईंदी आहे, वो फरिश्ता भी हिन जे जिस्म मां हिन जे रूह खे रोड़े करे कढनि था, जो मौत जी हिकिड़ी सट में ज़िंदगी जूं ख़ुशियूं विसरी वेंदुसि। क़यामत जे दीवार ताईं हिन जे निड़ी मां इहा मौत जी कोड़ाण ज़हर न वेंदुसि। त किन जे लाइ मौत माखीअ खां वधीक मिठो आहे, किन जे लाइ मौत ज़हर खां वधीक कोड़ो आहे, किन खे मौत डोड़ाए डोड़ाए मारींदो आहे, किन जे लाइ मौत इस्तक़बाल कंदो आहे, मौत उन्हनि जी हिफ़ाज़त बणिजी करे ईंदो आहे। दारो मदार अमल थिए। दुआ कयो अल्लाह असांजे मौत मोकिले पर असांजी हिफ़ाज़त जी। तंहिंजे ज़ुबान ते अल्लाह जो नालो हुजे, क़ुरान जी तिलावत हुजे, तौबा इस्तिग़फ़ार हुजे। असांजा हज़रत लाहौरी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा, एॾो अल्लाह जो तज़किरो कयो, एॾो रब खे यादि कयो, एॾो रब खे यादि कयो, जो तव्हां कदम खणो त तव्हांजे ज़ुबान ते अल्लाह पेर रखो त हू, साह खणो त अल्लाह साह खे पोइते मोटायो त हू। हाणे इहो जनमल बानो मरंदो त मौत इन जे लाइ माखीअ खां वधीक मिठो आहे, मौत इन जी हिफ़ाज़त बणिजी करे ईंदो, मौत जा मलाइका इन जो इस्तक़बाल कंदा। सो दुआ कयो अल्लाह असांखे इहो मौत नसीब फरमाए। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। या अल्लाह ॿिन्हिनि जाननि जूं भलायूं चङायूं नसीब फरमा, ॿिन्हिनि जाननि जे बुराइनि ऐं तकलीफ़ुनि खां बचा। इन दुनिया मां इस्लाम सां, ईमान सां, एहसान कामिल सां ख़ात्मो बिल ख़ैर फरमा। या अल्लाह असांजे बेनमाज़नि खे निमाज़ी बना, बीमारनि खे शफ़ा ॾे, मरीज़नि खे सिहत ॾे, जेके बे औलाद उन्हनि खे साले औलाद ॾे, जिन खे औलाद आहे अबिया मांजो फरमा बरदार बना। जेके न्याणियुनि जे मसल में परेशान आहिनि उन्हनि जे लाइ नेक साल रिश्ते जो इंतज़ाम फरमा, पाण में प्यार मुहब्बत इत्तेहाद इत्तिफ़ाक़ नसीब फरमा। अदावत दुश्मनी साड़ बुग़्ज़ हसद कीने खां बचा। जेके रुठल आहिनि उहे परचा, जेके विछड़ियल आहिनि उहे पाण में मिला, जेके हमेशह असां खां जुदा थी विया उन्हनि जी तोखे पारत सभिनी जी बख़्शिश जा फ़ैसिला फरमा। असांखे दुनिया में रहा मुस्लमान करे रहा, जॾहिं मौत थिए ज़ुबान ते कलमो